बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, ता सभिनी जो स्वागत आहे हिन श्री रामचरितमानस जे सत्संग में। प्रसंग हली रहियो आहे, चित्रकूट में सभई गॾु थिया आहिनि। जनक जो समाज, अयोध्या जो समाज, गुरु, भील, कोल, किरात सभु हुते गॾु थिया आहिनि। ओॾी महिल सभु रुअण लॻा राजा दशरथ खे यादि करे। सभिनि खे शोक आहे, सभिनि खे दुख आहे। शोक में कुझु वणंदो न आहे, दुख में शोक में कुछ भी न। केवल कथा ही अहिड़ी शइ आहे जेका शोक में भी सुठी लॻंदी आहे, छो त उहा त दुख दूर कंदी आहे, शोक नाश कंदी आहे कथा। त मुनि जेके उतां जा ऋषि मुनि हुआ, उन्हनि सभिनीनि खे सम्झायो ऐं विशेषकर वशिष्ठ मुनीअ राजा जनक खे समझायो, ज्ञान को न ॾिनो, छो त ज्ञानी त आहे राजा जनक। आखिरी ज्ञान त इहो ई आहे कि असां सभु जीव आख़िर उन परमात्मा जी डोर में ई ॿधल आहियूं। असां सभु उन सीमा में ई आहियूं। परमात्मा जीअं चाहींदो आहे, जीअं हू सोचींदो आहे, उहो ई थींदो आहे। असांखे छूट आहे, स्वतंत्रता आहे कर्म करण जी, पर असां कुझु मेटे न सघंदा आहियूं। विधाता जा अंग जेको तय थी वियो आहे सो असां न मेटे सघंदासीं। त राजा दशरथ जी मृत्यु ईअं थियणी हुई, उहो कोई नथो मेटे सघे। सभु उते बेवस आहियूं, असहाय आहियूं। एतिरो माण्हूअ खे सम्झणु खपे। ऐं कंहिंजी मृत्युअ ते जेको ज्ञान असां ॿियनि खे ॾींदा आहियूं, उहो पाण बि फॉलो कयूं। हर कोई कोन हिक ॿिए खे इहो ई चवंदो आहे कि अहिड़ी काई शइ कान्हे जेका नष्ट न थिए, सभु नाशवंत आहे। त नाशवंत आहे त असां बि सम्झूं। नाशवंत जो इहो अर्थ कान्हे कि असां पोइ चुप करे वेही रहूं। पोइ अर्थ इहो आहे, नाशवंत समझी करे भजन करे वठो, भक्ति भाव करे वठो, उन प्रभु परमात्मा सां प्रीत लॻाए वठो जेको नाशवंत कान्हे। असां हूंदासीं नाशवंत, संसार हूंदो नाशवंत, पर हू थोड़ी नाशवंत आहे। त हिन जेको असांखे मनुष्य जन्म मिलियो आहे, उन में असां उन प्रभु परमात्मा सां प्रेम करे वठो। केवल नाश थियण जे लाइ कोन आया आहियूं असां, केवल जनम वठी मरण लाइ कोन आया आहियूं। इन विच में जेका अवधि आहे उन में कुझु करे वञण लाइ असां आया आहियूं। ऐं उहो छा करणो आहे जेको सार्थक आहे, उहो भजन, परमात्मा जो भजन, परमात्मा जी कथा। उहो ई आहे सार। धन आख़िरी सार कोन्हे, पद भी आखिरी सार कोन्हे। कंहिंखे पद हुजे के पार्टीअ में, ऐं उहो कॾहिं हलियो वञे संसार मां, त बि माण्हू उनखे आदर थोड़ी ॾींदा। पूर्व मंत्री मरी वियो त छा थियो, कोई ॾाढो वॾो करोड़पति बि मरी वियो त छा थियो। यादि कंहिंखे कयो वेंदो, संत खे ऐं भगत खे। त इन जो छा मतिलबु आहे कि इन जीवन में जेको भक्ति थो करे ऐं जेको परमात्मा खे पाइण जे लाइ प्रयासरत आहे, साधना थो करे, उहो ई कुझु सार कम जो करे थो वञे। इहो सभु सम्झाए रहियो आहे मुनि वशिष्ठ राजा जनक खे कि तव्हांखे त सभु ख़बर आहे, तव्हांखे त सभु पतो आहे। मुनि बहुविधि विदेह समझाए। पोइ सभिनि खे सम्झ में आयो। ऐं छा कयनि सम्झण खां पोइ, राम घाट सभु लोग नहाए। सभिनी सनानु कयो न मंदाकिनीअ जे राम घाट ते।
उन जो नालो राम घाट तॾहिं पइजी वियो जॾहिं भगवान राम उते सनानु कयो हो। राम घाट सनानु करण सां हिकु ताज़गी ईंदी आहे, शोक बि दूर थींदो आहे। त उहो सभिनी सनानु कयो। सकल सोख संकुल नर नारी, पर तॾहिं बि शोक त हो स्त्रियों ऐं पुरुषनि खे। सो बासुर बीतेऊ बिन बारी, उन ॾींहुं कंहिं बि भोजन कोन कयो। इच्छा ई न पई थियनि, शोक ग्रस्त हुआ राजा दशरथ जे वञण जे करे। ऐं ॿियो त छॾियो, उन्हनि खे ॾिसी करे पशु ऐं पक्षियुनि बि आहार छॾे ॾिनो। जानवरनि में बि संवेदना थींदी आहे, उहे बि सम्झी वेंदा आहिनि। असां वटि गायूं हूंदियूं हुयूं त गायूं बि सम्झी वेंदियूं हुयूं कि घर में अॼु माहौल ठीकु न आहे त न खाईंदियूं हुयूं घास। जानवरनि में बि संवेदना हूंदी आहे, पशुनि पक्षियुनि में बि। त उन ॾींहुं चित्रकूट जे पक्षियुनि बि अन्न कोन ग्रहण कयो, उन वातावरण जो एॾो असर। पशु खग मृगन न कीन आहारू, प्रिय परिजन कर कोन विचारू। पोइ उहो ॾींहुं बीतजी वियो, राति थी, वरी सुबुह थियो। वरी सुबुह जो सभिनी सनानु कयो ऐं सभु उते वञी वेठा जिते भगवान राम वेठो आहे। दो समाज निमिराज रघुराजू नहाने प्रात, बैठे सब बट बिटप तर मन मलिन करस गात। ओ वट वृक्ष बरगद जो वण हो जिते इहा सभा वरी लगे थी। ॿिन्हिनि पासे ॿई समाज वेही रहिया। दशरथ जी नगरी अयोध्या वारा ऐं मिथिला जा जनकपुर वारा वेही रहिया। उन्हनि जा जेके ब्राह्मण हुआ ॿिन्हिनि तरफ़नि जा ऐं गुरु वशिष्ठ, उहे सभु उपदेश करण लॻा सभिनी माण्हुनि खे। ऐं उपदेश कहिड़ो सुठो थींदो आहे उहो हिते अचे थो। हो लगे कहन उपदेश अनेका, सहित धर्म नय बिरति विवेका। राम जेको उपदेश धर्म सां धर्म सहित हुजे, नीति सहित हुजे, विरक्ति ऐं विवेक सहित हुजे, उहो धर्म उपदेश असली उपदेश आहे। उपदेश त अनेक पिया था थियनि संसार में। ऐं अॼुकल्ह त हर कंहिं वटि व्हाट्सअप आहे, त हर कंहिं वटि ज्ञान आहे, हर कंहिं वटि उपदेश आहे। हिकु सवाल पुछ त 4 जवाब मिली वञनि, एतिरो ज्ञान आहे माण्हूअ खे। पर कहिड़ो उपदेश मायने रखंदो आहे? जंहिंमें धर्म हुजे। पहिरियों 4 शयूं आहिनि कुल, ये 4 शयूं हुजनि त ई उनखे उपदेश चइबो, कल्याणकारी उपदेश। न त अनेक उपदेश करण वारा मौजूद आहिनि, पंथ, संत, सत्संग, ग्रुप, संस्थाऊं। उपदेश कल्याणकारी उहो आहे जंहिंमें धर्म बि हुजे, जंहिंमें नीति हुजे, विरक्ति भी हुजे, माना वैराग। माण्हू वैराग सां उपदेश करे, स्वार्थ सां न, आसक्तिअ सां न, विरक्तिअ सां। ऐं विवेक, विवेक जो इस्तेमाल करे उपदेश करे त उहो उपदेश कल्याणकारी आहे। हाणे तव्हांखे थोड़ी ख़बर पवंदी कि वक्ता जेको आहे इहो वैराग सां थो ॻाल्हाए या धर्म सां थो ॻाल्हाए या विरक्तिअ सां थो ॻाल्हाए या विवेक सां थो ॻाल्हाए। कीअं ख़बर पए? पइजी सघे थी? आहे संभव? उन खे ख़बर पवंदी। हा,
हा, जेको श्रोता पाण धर्म ते हलंदड़ हूंदो, विवेकी हूंदो, विरक्त हूंदो, सत्संग जे मामले में विरक्त, सत्संग हू के स्वार्थ लाइ न ॿुधंदो हूंदो, सांसारिक कम थी वञनि इन लाइ न ॿुधंदो हूंदो, पद पाइण लाइ न ॿुधंदो हूंदो, ऐं पाण नीति जे हिसाब सां हलंदो हूंदो कि नीति छा थी चए, स्वार्थ छा थो चए उहो न, नीति छा आहे, अहिड़ो श्रोता ही समझी सघंदो। बाक़ी त अधिकतर श्रोता कोन समझी सघंदा आहिनि कि जेको गुरु आहे, बाबा आहे, पंथ आहे, स्वामी आहे, कुछ भी इहो धर्म सां ॻाल्हाए थो या न, इहो विरक्तीअ सां ॻाल्हाए थो या न। त थोरो प्रयास कयो त पहचाने सघो था। जेको सनातन धर्म जी ॻाल्हि कंदो हुजे या जेको सनातन धर्म खे छॾे पंहिंजो कुझु नओं पंथ एजेंडो हलाईंदो हुजे त उहो धर्म ते कान्हे। त पोइ असांखे ॾिसणो पवंदो अहिड़ो कहिड़ो आहे जिते धर्म बि आहे, वैराग आहे, माना उनखे कुझु खपे कोन, ऐं विरक्ति बि आहे ऐं नीति बि आहे। नीति उनखे चइबो आहे जंहिंसां श्रोता खे भगवत प्राप्ति थिए, अहिड़ियूं ॻाल्हियूं करण। नीतिअ जो अर्थ इहो आहे जंहिंसां कल्याण थिए। त श्रोता खे ॾिसणु खपे जिते 4 शयूं हुजनि न, पंहिंजे विवेक सां चेक करे उते ई वञे। हिते ई 4 शयूं आहिनि उन्हनि विद्वाननि में जेके उपदेश पिया था कनि। लगे कहन उपदेश अनेका, सहित धर्म नए बिरती विवेका। कौशिक कहे कहे कथा पुरानी। कौशिक केरा? विश्वामित्र। विश्वामित्र भी पुराणियूं कथाऊं ॿुधाइण लॻो। समझाई सब सभा सुबानी। सभिनि खे समझाइण लॻो सुंदर वाणीअ सां। तब रघुनाथ कौशिक ही कहेऊ, नाथ काल जल बिन सब रहेऊ। भगवान राम विश्वामित्र खे चए थो, साईं त नीति ऐं विरक्ति, वैराग, विवेक सां प्रवचन कयो पिया था, पर भूखे भजन न होई गोपाला। मुंहिंजो हींअर ओॾां ध्यानु कान्हे कि तव्हांजो उपदेश कहिड़ो आहे। मुंहिंजो ध्यानु आहे ही कल्ह खां बुख ते वेठा आहिनि सभु ॼणा, पहिरीं इन जो प्रबंध कयो वञे। राम खे इहा चिंता, हिननि कुझु कोन खाधो आहे, कल्ह खां वठी ही सभु बिना अन्न जे भोजन जे वेठा आहिनि। तॾहिं विश्वामित्र चई, हा इहा ॻाल्हि सही आहे, राम जी ॻाल्हि सही आहे, त हाणे हीअं कयो, तव्हां भोजन जो पहिरीं सभु भोजन कयो, ॿई समाज। तॾहिं जनक थो चए, जनक चए थो कि असां हिते महिमान थोरी थी करे आया आहियूं जो असांजे भोजन जी व्यवस्था कयो। इहो उचित कान्हे कि असां भोजन कयूं हिते, असां इन लाइ कोन आया आहियूं। त राजा जनक जी इहा ॻाल्हि वरी सभिनीनि खे ठीकु लॻी कि जनक बि सही थो चए। त सभई उथी करे सनानु करणु हलिया विया। ही ॿियो सनानु, 3 दफ़ा सनानु करण जो विधान आहे असांजे में, शास्त्र धर्म में। सुबुह जो, ॾींहं जो, वरी शाम जो। छो त 3 दफ़ा सनानु करे पोइ कुझु पूजा कबी आहे पंहिंजी पंहिंजी। पर उहो नथो थिए त हिकु समय कयूं त बि काफ़ी आहे। मूंखे हिकु दफ़ो करणो हुजे त कहिड़े समय ते कयां? हलो छॾो, मूंखे लॻंदो आहे अगरि हिकु दफ़ो ई करणो आहे न त शाम जो ई करे सनानु करे अची सत्संग कयां। मूंखे ईअं ठीकु लॻंदो आहे। सनानु करे टिप टॉप थी अची वेहिजे, ईअं मूंखे लॻंदो आहे, मुंहिंजी सुविधा जे हिसाब सां। तव्हां पंहिंजे पंहिंजे हिसाब सां ॾिसिजो। त सभु सनानु करण विया आहिनि ॾींहं जे टाइम हीअ। ऐं पोइ वरी जेके भील हुआ न, उन्हनि व्यवस्था कई आहे रोटी कहिड़ी? कंद मूल फल, उहो ई फल फूल, बनवास जो भोजन।
त इन सां हू बि कोन थींदो, भगवान राम ते लोड बि न पवंदो व्यवस्था जो, ऐं उन्हनि जे पेट में कुछ वेंदो। इहो सही लॻो सभिनि खे। तेही अवसर फल फूल दल मूल अनेक प्रकार, लय आए बनचर विपुल भर भर कांवर भार। कामद भयगरी राम प्रसादा, अवलोकत अपहरत विषादा। पोइ सभिनि खे सुठो लॻो, सनानु करे आया जेॾी महिल उन्हनि आसपास जो वातावरण ॾिठो त तालाब, नदियूं, वन, पृथ्वीअ जो सॼो भाग प्रेम सां भरियल हो। ईअं पियो लॻे इहे राजा जनक जे स्वागत जे लाइ वेठा आहिनि। पशु पक्षी भंवरा इहे सभु आनंद में हुआ। ऐं हिकु हवा सुठी हलण लॻी, जेका हींअर हवा पई थी हले शरद ऋतुअ जी, बरसाति खां पोइ इहा उन टाइम हलण लॻी। इन खे सुठी हवा चइबो आहे, शीतल, मंद ऐं सुगंधित। अहिड़ी हवा उन वक़्तु हलण लॻी। जाय न बरन मनोहरताई, जन में करत जनक पहुनाई। उन वन जी, जंगल जी सुंदरता वर्णन नथी करे सघिजे। तॾहिं जनकपुर जा वासी वेठा आहिनि ऐं गुरु वशिष्ठ सभिनि वटि इहो भोजन मोकिलियो। फल फूल, कंद मूल, इहो ई आहार सभिनि खे मिले, इहा व्यवस्था कई वई। ॾाढी संख्या में माण्हू हुआ ॿिन्हिनि तरफ़नि जा। सादर सब कहे राम गुर पठय, भर भर भार, पूज पितर सुर अतिथि, गुर लगे करन फल आहार। सभई फलहार करण लॻा, पर फलहार करण खां पहिरीं पितरनि खे, देवताउनि खे ऐं गुरुअ खे यादि करे पोइ फलहार करण लॻा। ईअं करे उते रहनि पिया इहे सभु। ऐं 4 ॾींहं बीतजी विया चित्रकूट में। ए बिद बासर बीते चारी, राम निरख नर नारी सुखारी। सभु सुख में हुआ, ॿिन्हिनि समाजनि जा माण्हू। ॿिन्हिनि समाजनि खे पर हिकु चिंता बि हुई कि हाणे 4 ॾींहं थी विया आहिनि, हाणे वापसि हलण जूं ॻाल्हियूं थींदियूं ऐं बिना राम ऐं सीता जे वापसि वञण असांखे सुठो ई नथो लॻे। बिना सीता राम जे वञूं। असांजी त इच्छा आहे अगरि राम सीता नथा हलनि त असांखे रहण जी इजाज़त मिले, भली कंद मूल फल खाईंदासीं। सभिनि जी इहा चाहना आहे, भले इहे ई फल आहार कंदासीं। हेॾो बढ़िया आनंद आहे हिते। नदीअ में सनानु कंदासीं, प्राकृतिक वातावरण ॾिसंदासीं, राम जो दर्शन कंदासीं न त 14 साल कीअं बीतजी वेंदा ख़बर ई न पवंदी। ॻाल्हि त सही आहे, माण्हू असली सुख भुलिजी चुको आहे। पशु पक्षी पंहिंजो स्वाभाविक जीवन जीअंदा आहिनि ऐं मज़े में हूंदा आहिनि। हिकु माण्हू ई अहिड़ो आहे जो आहे पशुनि खां श्रेष्ठ, पर उहो ई ख़ुशि कान्हे, शांत कान्हे, सुखी कान्हे। छो त उन अलाए छा पंहिंजो जीवन डिस्टर्ब करे छॾियो आहे, बिना सोचे, बिना विवेक जे ऐं बिना कंहिं गुरूअ जे, बिना कथा जे, बिना पंहिंजे सदग्रंथनि जे, पंहिंजे मन सां जॾहिं माण्हू हले थो त उहो पंहिंजो जीवन जलेबी थो ठाहे छॾे। ही माण्हू चवनि था असां 14 साल बि कढी वठंदासीं, प्रकृतिअ में रहंदासीं। 4 ॾींहं कीअं बीतजी विया पतो ई कोन पियो। जिते राम आहे उते त असांखे कॾहिं कष्ट थींदो ई कोन। हाणे तव्हां सोचो कि जंहिं राम जे करे 14 साल बीतजी वञनि था, ईअं ई आसानीअ सां, तो राम छो थो चाहे कि सभु वञनि? राम जी इहा ई आहे कि वञनि हितां, ही हिते न रहनि।
छो त तव्हांखे इहा ख़बर हूंदी कि राम जो मक़सदु कुझु ॿियो आहे। हो केवल बनवास एंजॉय करण कोन आयो आहे, वचन पालन त ठीकु आहे, ऐं वापसि छो नथो वञे, हेॾा उपाय ॿुधाइनि था त हुनखे को कष्ट कान्हे, हुनखे पंहिंजो लक्ष्य पूरो करणो आहे, रावण वध। बाक़ी माण्हुनि खे त उते ई आनंद थो अचे राम सां गॾु। हू चवनि था माण्हू कि स्वर्ग खां बि वधीक सुहिणो इहो स्थान आहे, स्वर्ग खां बि वधीक। त असां इहो सोचूं, असांजे लाइ राम कथा ई स्वर्ग खां वधीक सुहिणो स्थान आहे, जिते राम कथा थी थिए। ही राम कथा बि भागनि सां मिलंदी आहे। कथा ॻाइण जो, कथा ॿुधण जो मौक़ो मिले त असां धन्य सम्झूं। इहो न सोचूं कि ॿियो कुझु त मिले नथो, अरे कुझु न मिले भली न मिले सांसारिक, ही असांखे कथा सां प्यार थी वञे, बसि असांखे सभु कुझु मिली वियो सार। त उहे सभु उते रहनि पिया, उते घुमनि बि पिया, पाण में ॻाल्हाइनि पिया, पर वरी इहो बि चवनि पिया कि असांजा अहिड़ा भाग कोन्हनि कि असां हिते 14 साल बि गॾु रही सघूं। राम मना कंदो असांखे, उहो असांखे मोकिले छॾींदो, ऐं उनजी आज्ञा जो पालन करणो ई पवंदो। छो त असां त आम जन आहियूं, आम सामान्य माण्हू। निर्णय त हू वॾा कंदा जेके गुरुजन वेठा आहिनि। त इन करे सभु सोच में आहिनि, ऐं इहो ई था चवनि कि असांजे भाग में कान्हे। ॿई राम सां प्रेम कंदा आहिनि, सहज प्रेम। मनोरथ कनि पिया था कि असांखे राम जो संग मिले। त असां बि राम कथा जो संग प्राप्त कयूं पिया था, जेतिरो हू कराए थो। वधीक कथा न करे, एतिरे कथा खे रखो।